अस्सलाम वालेकुम। अॼु आहे ख़मीस, सुबुह जा थिया आहिनि 11:15 ऐं मां कंटिन्यू पंहिंजी कम वारी माई जो इंतज़ारु पई कयां। अञा ताईं आई न आहे त उहा परेशानी अलॻि आहे, त हाणे ईंदी या न ईंदी। सो ॾिसणु आयमि हिन वल खे। कल्ह ॾिसो मां हितां ॻंढु विधो हिन में, ऐं हाणे हिन ॻंढ खां मथे वल चढ़ी वई आहे। रातो राति इहा ॻंढ खां मथे पहुची वई आहे, एतिरी वधी बि आहे ऐं पाण ई हुन जेको आहे जाइ बि पंहिंजी ठाही आहे। त इन्हनि खे ॾिसणु आयमि त इंतिहाई ख़ुशि थियमि। सो हाणे मूंखे वञिणो आहे ॿाहिरि थर्सडे बाज़ार, ऐं कुझु सामान खपे, कुझु कपिड़ा खपनि कंहिंजी शादीअ में मदद ॾियण जे लाइ। सो ॾिसां थी कुझु न कुझु वठी ईंदमि। वञी ॿाहिरि वञा त उतां सां कोशिशि कंदमि त कुझु शेयर कयां। 11:00 थिया आहिनि, पर एॾी मंझंदि थी वई आहे ॿाहिरि, ऐं इन खां पहिरियों बाज़ारि वञी नथो सघिजे, छो त दुकाननि महिल ताईं खुलंदा ई न आहिनि। इन करे असांखे लाज़मी वेट करिणो पवंदो आहे त जंहिं महिल सॼी मार्केट खुली वञे त उन खां पोइ असां वञूं। तंहिंजे करे हाणे मां हिन महिल निकिती आहियां। कमु कलाक खनि जो ई आहे, जंहिंमें इनशाला मां कलाक में मोटी ईंदसि। 12 थिया आहिनि पूरा, मां वापसि अची वई आहियां ऐं हीअ थोरी सब्ज़ी वरितमि, फ्रूट वरितमि ऐं कुझु कपिड़ा वरितमि। कपिड़ा पोइ फ़ारिग थी पोइ मां तव्हां सां शेयर कयां थी। ऐं हाणे जेको आहे कुझु अची वई आहे ख़ैर सां असांजी ज़हरा सदोरी, त कमु करे वेंदी त उन खां पोइ वरी मां पंहिंजो किचन जो कमु शुरू कंदमि। हीअ शॉपिंग आहे जेका मां करे आई आहियां, तव्हां सां शेयर कयां थी। ऐं हीअ कपिड़ा वरिता आहिनि असां, कुझु छोकिरनि जूं शादियूं आहिनि जेके इंतिहाई ग़रीब मज़दूर आहिनि, त उन्हनि खे थोरी हेल्प ॾियण जे लाइ असां उन्हनि खे कुझु वॻा ॾींदासीं। कुझु मां वटि पयल बि आहिनि ऐं कुझु मुंहिंजी भेणुनि अरेंज कया आहिनि, त असां 2-2 वॻा करे हिकिड़े छोकिरे जे तरफ़ां उन्हनि खे ॾींदासीं। सो ही मां वठी आई आहियां, तव्हां सां शेयर कयां थी। ये ॾाढा प्यारा कपिड़ा आहिनि। अलाए कंहिंजी त पिक्चर बि शायदि उहो आहे, अलाए न आहे, उन पिक्चर ते नथा वञूं, पर ही हिननि ते एम्ब्रॉयडरी थियल आहे ऐं हिननि जा ॾाढा सुठा शिफॉन जा रवा आहिनि। ऐं ही मूंखे 1500 जेको आहे ईच मिलियो आहे। ठीकु आहे। सो ही 8 वॻा मां वठी आई आहियां, छो त अलॻि अलॻि घरनि में वेंदा, अलॻि अलॻि छोकिरियुनि खे ईंदा नसीब में। त इहे जेके आहिनि तव्हांखे मां ॾेखारियां थी, मूंखे ॾाढा सुठा लॻा। हिननि ते भर्त में जेको आहे धागे सां गॾु ज़रीअ जो बि भर्त आहे। किन जा लान जा रवा आहिनि, जीअं हिन जो लान जो रवो आहे, ऐं किन जा जेके आहिनि उहे शिफॉन जा रवा आहिनि। त हिन में इहो ई आहे सेम वॻो जेको साम्हूं नज़र थो अचे। इहे कपिड़ा आहिनि, हिन में बि सेम ई आहिनि ऑलमोस्ट। त ॾाढा सुठा लॻा मूंखे, एम्ब्रॉयडरी बि ऐं रवा बि एॾा सुठा स्टाइल। ही त थोरो लशपश आहे वधीक, ऐं छो त ही सभु ग़रीब मज़दूरनि जे घरनि में था वञनि, त उन्हनि जे हिसाब सां मां सिलेक्ट कया आहिनि। थोरी घणी चमक दमक बि, ब्राइट कलर्स जेके उन्हनि खे पसंदि अचनि। हे बि सॼो हिन ते ज़रीअ जो भर्त आहे, मूंखे ॾाढो सुठो लॻो। ही हिन जो स्टाइल आहे, हिन जा पाचा बि भरियल आहिनि। तो जंहिं बि इहे वेंदा त यकीननि उहे ख़ुशि थींदियूं। त इहा अॼु जी शॉपिंग हुई जेका मूं सोचियो त तव्हां सां लाज़मी शेयर कयां। सो हाणे जेसिताईं मुंहिंजी वेंदी कमु करे कम वारी, तेसिताईं मां जेको आहे वञा थी। हाणे पाण बि किचन में वञी थोरो घणो शामिलु थींदसि। सुगन जी शर्ट कटे वरिती आहे, ॾाढो हिन में टाइम लॻो मूंखे, छो त हिन जो सेंटर संभाले करे पोइ कटिंग करणु त हेॾे होॾे न थिए, इलाही हिन में महिनत लॻी। सो हाणे 1:30 थियो आहे, मां वेंदमि, पहिरियों नमाज़ पढ़ंदमि, पोइ लंच ठाहींदमि, ऐं उन खां पोइ वांदी थी वरी मां इहा शर्ट सिबंदमि इंशाअल्लाह। 102 न 102 थिया आहिनि, सुराण अञा न आई आहे। हलो, मां नमाज़ पढ़ी आई आहियां, हिते दाल रखी आहे बॉइल करण लाइ, चणनि जी दाल पचायां। थांव अञा ताईं अंदरि न कया आहिनि, छो त मां कमु पई कयां कटिंग जो। ऐं हिते मां अंबड़ियुनि जी चटणी ठाहींदमि ऐं बसर कटींदमि हाणे दाल जे लाइ, ऐं मसालो वग़ैरह ठाहे मूंखे फाइनल करिणो आहे लंच खे। लंच असांजो तयारु आहे, अंबड़ियुनि जी चटणी, गरम गरम मानियूं। सो असां लंच इंजॉय कंदासीं, ऐं लंच करण खां पोइ तव्हांखे ख़बर आहे त मां थी वेंदमि बेहोश, 2 गोरियूं निंड जूं खाईंदमि। सो अलाए छो बसि मां चाहे देरि सां बि उथां न, तॾहिं बि मूंखे मानी खाई करे थोरो थींदो आहे, ऐं इन करे ई शायदि कैलूलो जेको आहे, यानी मानी खां पोइ या मंझंदि जो 15-20 मिंट निंड जेका आहे उहा ज़रूरी हूंदी आहे, थोरो रेस्ट। सो कॾहिं कॾहिं त 15-20 मिंट सुम्हंदी आहियां, कॾहिं घणो बि थी वेंदो आहे। सो हाणे असां लंच था कयूं। सुराणी छो थी सुई, छा पई चईंदी? कुझु कयां थी, कुझु करे थी ॿुधाईंदी। शाम जा 5 थिया आहिनि ऐं असां जेको आहे फ्रूट पार्टी था कयूं। सुराण गिदरा कटे रखिया आहिनि, थोरा घणा थधा थी विया आहिनि। सो हाणे इंजॉय कंदासीं। ऊन्हारे जे खाधे जा इहे मज़ा आहिनि त अंबड़ियुनि जूं चटणियूं ऐं गिदरा ऐं हिंदाणा ऐं चांहियूं
वाह वाह सो असां हाणे एंजॉय था कयूं छा शायद समोसा थी ठाहे ॿुधाए नथी शायदि समोसा थी ठाहे ऐं ॿुधाए नथी पटाटा बॉइल कया अथई छा बि त ॾिसी अचां अटो बि ॻोहे रखियो हाँ बेईमान छोकिरी आहे हीअ समोसा थी ठाहे असांखे ॿुधाए नथी त हीअ छा थी करे ऐं असां जेको इंतिहाई सख़्तु सस्पेंस में आहियूं सांझीअ जी अज़ान अची वई आहे ऐं 3 पहिरीं खां सांझीअ जे विच में मां सुगन जी हीअ शर्ट सिबी वरिती ऐं हाणे पढ़ंदमि नमाज़ तो मां ख़ुशि आहियां इलाही त हिन जो इहो सूट जेको आहे कंप्लीट थी वियो न त मूंखे अफ़सोस रहिजी वञे हा सांझे जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं सुराण हे समोसा नंढड़ा नंढड़ा रोल ठाहिया आहिनि पटाटनि जा हाणे असां इहे इंजॉय कंदासीं ऐं मुंहिंजे ख़्याल में इन खां पोइ त तकड़ में त डिनर न खपंदो पोइ ॾिसंदासीं अगरि लेट नाइट कुझु खपंदो त उहो असां जेको आहे ठाहे वठंदासीं ऐं ग्रीन चटणी बि ठाही अथई ॾहीअ सां गॾु ऐं मुंहिंजी चैनल ते समोसनि जूं रेसिपीज़ आहिनि कीमे जूं बि ऐं पटाटनि जूं बि जेकॾहिं तव्हां ॾिसणु चाहियो त समोसा रेसिपीज़ बाय नसरीन वफ़ाई तव्हां चेक करे सघो था ॾींहुं गुज़री वियो ख़ैर सां ऐं समोसा पार्टी बि थी वई त हाणे तकड़ में त कुझु खाइण जी गुंजाइश कोन्हे ऐं तारिक ऐं उनजी वाइफ उअं ई थोरो देरि सां ईंदा आहिनि त कॾहिं कुझु ॿाहिरां खाई ईंदा आहिनि ऐं तंहिंजे करे मां अॼु डिनर ठाहियो ई कोन्हे ऐं वयमि बाज़ारि इहे कपिड़ा वठी आयमि जेके इहे असल में 3 छोकिरा आहिनि ग़रीब आहिनि मज़दूर टाइप असांजे ॻोठ जे पासे जा ई आहिनि उन्हनि जी शादियूं आहिनि त उन्हनि खे थोरी हेल्प पई खपे त कुझु असां मतिलबु गर्मी आहे अॻियां कंटिन्यू त थोरा लॉन जा अहिड़ा कपिड़ा वरितासीं ऐं पर्स ऐं मेकअप वग़ैरह जेको आहे मुंहिंजो भेणियूं मुंहिंजूं वठंदियूं ऐं कपिड़ा मां वरिता आहिनि जुतियुनि वुतियुनि जी मूंखे ख़बर न आहे छो त माप न हूंदी आहे त असां कुझु अहिड़ियूं शयूं पोइ अवॉइड कंदा आहियूं जंहिंमें को साइज़ जो मसइलो थी वञे ऐं बाक़ी ज़ाहिर थोरो घणो पाण बि कंदा त असां उन्हनि खे ॾेई छॾींदासीं पोइ जेको खुटियल हूंदो जेको उन्हनि खे वधीक शइ खपंदी त उहे हू पाण वठंदा ऐं शादियूं इहा तक़रीबन सभई रमज़ान खां पोइ ई आहिनि त इन करे असां उन खां पहिरियों ई थोरो घणो इंतज़ामु करे ऐं ॾेई था छॾियूं ऐं तव्हां सभिनीनि जी ॾाढी महिरबानी वॾी महिरबानी जिन बि मूंखे टॉपिक्स ॿुधाया आहिनि सुभाणे जे लाइव सेशन जे लाइ पर साइमा मूंखे यादि करायो साइमा सैयद त मूं प्रॉमिस कयो हो त असां इन टॉपिक ते डिस्कस कंदासीं त घटि आमदनीअ में घटि पैसे में कीअं ख़ुशि रही सघिजे सो मुंहिंजे ख़्याल में त सूरत हाल जहिड़ी हले थी हालात ऐं जेको दौरु आहे महांगाई जो उन हिसाब सां इहो बहितरीनु टॉपिक रहंदो सो इनशाला सुभाणे वारे लाइव सेशन में इन मौज़ूअ ते ॻाल्हाईंदासीं ऐं समीना राजपूत जो इहो कमेंट पढ़ियमि त हुन मूंखे यादि ॾियारियो त मास्क ओतिरो ई ज़रूरी आहे ॿाहिरि पाए वञणु जेतिरो जुती पाए वञणु ज़रूरी आहे जीअं जुतीअ खां बग़ैर चपल खां बग़ैर असां घर खां ॿाहिरि नथा वञूं नामुमकिन आहे कोई बि सोचे बि नथो सघे त ईअं मास्क खे एतिरी अहमियत ॾियो जो उनखे पाए बग़ैर तव्हां घर खां ॿाहिरि न वञो त सूरत हाल कुझु अहिड़ी थी वई आहे सो इहे कुझु ॻाल्हियूं हुयूं ऐं कुझु ॻाल्हाईंदासीं ईंदड़ ॾींहंनि में इन शइ ते बि त रमज़ान जी तयारी कीअं कजे मज़हबी हवाले सां बि ऐं रूहानी हवाले सां बि ऐं असांजे घरेलू हवाले सां बि रध पचा आहे तयारियूं आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं त इहे मां सोचां थी प्लान कयां थी इहो त मां आस्ते आस्ते इहे टॉपिक्स बि जेके आहिनि ऐं शामिलु कयां या त हलो इहो पोइ था डिसाइड कयूं थी सघे थो मां हिन बारे में का अलॻि सां वीडियो ठाहियां कुझु मां चवां नथी पर इहे ॻाल्हियूं असां शेयर ज़रूरु कंदासीं इहे जेको थोरो घणो मुंहिंजो तजुर्बो आहे जेको उहो मां तव्हां सां शेयर कंदमि या मुंहिंजा व्यूज़ आहिनि मुंहिंजा ख़्यालात आहिनि ॿी ॻाल्हि जॾहिं मां तव्हां सां पंहिंजी का सोच को पंहिंजो ख़्यालु शेयर कंदी आहियां त उन में ज़रूरी न आहे त तव्हां मूंसां मुतफ़िक़ हुजो छो त मुंहिंजो पंहिंजो तजुर्बो आहे मुंहिंजी पंहिंजी सोच आहे ऐं हर इंसान जी सोच हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहे पोइ जेके ॻाल्हियूं कंहिंखे दिलि सां लॻनि थियूं कुझु ॻाल्हियूं तव्हांखे वणनि थियूं तव्हां एप्रिशिएट कयो था ज़रूरी न आहे त 100% हर ॻाल्हि सां तव्हां मुतफ़िक़ हुजो सो सुभाणे इनशाला सुगंध बि हली वेंदी ऐं उनखां पोइ मां बिल्कुलु वांदी हूंदमि ऐं उअं ई सॼो ॾींहुं अकेली हूंदमि जीअं हूंदी आहियां त पोइ वेठी पंहिंजी मर्ज़ीअ जूं वीडियोज़ ठाहींदमि हींअर त असां घणो टाइम ॻाल्हाइण ॿोलाइण में गुज़ारियूं पिया हालांकि हुनजी मोकल न हुई उहो फुल टाइम ऑफिस वर्क कंदी रहे पई पर विच विच में ॻाल्हाइण कॾहिं चांहि ठाही वई अची वई या मां हली वियमि त कमु करण जे दौरान थोरो ॻाल्हाए बि वरितोसीं त ईअं वक़्तु असांजो सुठो गुज़री वियो शुक्र अल्हम्दुलिल्लाह सो सुभाणे ख़ैर सां उहा रवानी थींदी उनजी फ्लाइट आहे ऐं बसि अॼु जे व्लॉग में इहो ई आहे हादिया ऐं राजिया जी हिकिड़ी नंढड़ी वीडियो क्लिप शेयर कयमि मूं चयो तव्हां मां थी सघे थो कोई उन्हनि खे मिस कंदो हुजे त उन्हनि खे बि झलक ॾेखारे छॾियां छो त मूं ॾे उहे वीडियोज़ ऐं फ़ोटोज़ मोकिलींदा रहंदा आहिनि त उहा बि तव्हां मां किन माण्हुनि ज़रूरु ॾिसी वरिती हूंदी
सो इंशाल्लाह सुभाणे वारे लाइव सेशन में मुलाक़ात थींदी। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, मुंहिंजी तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं। सो ज़िंदगी रही त सुभाणे मुलाक़ात थींदी। तेसिताईं अला वाही।